सभिनी जानवरनि जा गरड़ा घणो करे जिसामत में हिक जेतिरा हूंदा आहिनि। मिसाल तौरु हाथी ऐं कुए जा गरड़ा जिसामत में हिक जेतिरा थियनि था, पर हाथीअ जे जिस्म में गरड़नि जो तइदादु कुए जे जिस्म जे गरड़नि खां तमामु वधीक हूंदो आहे, जंहिं करे हाथीअ जो जिस्म कुए जे जिस्म खां तमामु वॾो हूंदो आहे। जानवर जे गरड़े जो अंदरूनी जाइज़ो। जानवर जे कंहिं मिसाली गरड़े जे मुख्य भाङनि या हिसनि जे कमनि, अमलनि ऐं उन जे ख़ासियतुनि बाबति हिन तरह वज़ाहत कजे थी। गरड़े जो पर्दो, सेल मेम्ब्रेन। ही गरड़े जे चौधारी हिक क़िस्म जो सनड़ो नीम सोराख़दार तह हूंदो आहे। नीम सोराख़दार हुअण करे उन मां के शयूं त गुज़री सघनि थियूं, पर के नथियूं गुज़री सघनि। साइटोप्लाज़म हीअ जेलीअ जहिड़ी शइ हूंदी आहे जंहिं में केतिरियूं ई कीमियाई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। साइटोप्लाज़म में केतिरा ई कीमियाई अमल थींदा रहनि था। समूरो गरड़ो साइटोप्लाज़म वारी जेलीअ सां भरियल हूंदो आहे। हिन में गरड़े जो मर्कज़ यानी न्यूक्लियस ऐं के खाल या ख़ाली जायूं, जिन खे वैक्यूलस भी चइबो आहे, मौजूदु हूंदा आहिनि। खाल वैक्यूलस ही ख़ाली जायूं हूंदियूं आहिनि जिन में हवा, पाणियाठ या खोराकी ज़रड़ा मौजूदु हूंदा आहिनि। ही ख़ाली जायूं तमामु नंढड़ियूं घणे तइदाद में साइटोप्लाज़म में मौजूदु हूंदियूं आहिनि। मर्कज़ न्यूक्लियस मर्कज़ गरड़े में थींदड़ सभिनी कीमियाई अमलनि खे पंहिंजे अख़्तियार ऐं ज़ाब्ते में रखंदो आहे। हिन में क्रोमोसोम्स भी मौजूदु हूंदा आहिनि। क्रोमोसोम्स ही धागनि जहिड़ा हूंदा आहिनि जेके वालिदैन खां संदनि औलाद में मुंतक़िल थींदा आहिनि। उन्हनि में कीमियाई हिदायतूं ऐं इशारा मौजूदु हूंदा आहिनि जेके गरड़ा ठाहिण लाइ घुर्बल हूंदा आहिनि। ही गरड़े जे अमलनि खे पंहिंजे ज़ाब्ते में रखंदा अचनि था। ॿूटे जे गरड़े जो अंदरूनी जाइज़ो। ॿूटे जे गरड़े में जानवरनि जे गरड़े वांगुरु गरड़े जो पर्दो, सेल मेम्ब्रेन, मर्कज़, न्यूक्लियस, खाल, वैक्यूलस ऐं साइटोप्लाज़म यानी जेलीअ जहिड़ी शइ मौजूदु हूंदा आहिनि। ॿूटे जे गरड़नि जूं ख़ासियतूं, कम या अमल बि उहे साॻिया हूंदा आहिनि जेके जानवर जे गरड़नि जा हूंदा आहिनि, पर ॿूटे जे गरड़नि में के मख़सूस ख़ासियतूं अहिड़ियूं बि थियनि थियूं जंहिंजे करे उहे जानवर जे गरड़नि वारनि ख़ासियतुनि खां अलॻि थी पवनि था। ॿूटे जे गरड़नि जे ख़ासियतुनि ऐं कमनि बाबति हिन तरह वज़ाहत कजे थी। क्लोरोप्लास्ट ही ॿूटे जे गरड़े में तमामु नंढड़ियूं बारीक टिकियूं मौजूदु हूंदियूं आहिनि जिन में साए रंग जो मादो भरियल हूंदो आहे, जिन खे क्लोरोफिल चइबो आहे। क्लोरोफिल सिज जी रोशनी खे जज़ब करे वठंदो आहे। हीअ रोशनी ॿूटे में रोशनियाई तरकीब यानी फोटोसेंसिस ज़रिए पंहिंजी खोराक तयारु करण लाइ निहायत ज़रूरी हूंदो आहे। खाल वैक्यूल खाल गरड़े जो वॾे में वॾो हिसो वालारे थो। इहो समूरो गरड़े जे नीम पाणियाठ वारे मादे यानी रस सां भरियल हूंदो आहे, जंहिंमें पाणी ऐं ॿियूं ॻरियल शयूं जहिड़ोकि खंडु ऐं लूणु मौजूदु हूंदियूं आहिनि। गरड़े वारी हीअ नीम पाणियाठ यानी सेल सैप ॿूटे लाइ पाणी हासिल करे उन खे मज़बूत बणाइण में मदद कंदियूं आहिनि। गरड़े जो ॿाहिरियों पर्दो, सेल वाल ही गरड़े जे चौधारी सनड़नि सोराख़नि वारो गहरो या थुल्हो थिक तह हूंदो आहे। ही सोराख़दार हुअण करे सभिनी शयुनि खे पाण मां गुज़ारे सघंदो आहे। इहो तह सख़्त क़िस्म जे मादे जो ठहियलु हूंदो आहे जंहिंखे सेल्यूलोस भी चइबो आहे। इहो गरड़े खे सहारो ॾेई उन जी मुस्तक़िल शक्ल बणाए थो। जानवरनि जो गरड़ो ॿूटे या निबाताती गरड़े खां कीअं मुख़्तलिफ़ थिए थो। ॿूटे वारे गरड़े में उन जो ॿाहिरियों थुल्हो तह सेल वाल हूंदो आहे, पर जानवर जे गरड़े खे ॿाहिरियों तह सेल वाल कोन हूंदो आहे। ॿूटनि जे गरड़नि में क्लोरोप्लास्ट हूंदो आहे, पर जानवर जे गरड़नि में कोन हूंदो आहे। ॿूटनि जे गरड़नि जी शक्ल घणो करे मुस्तक़िल ऐं मुस्तहकम हूंदी आहे, छाकाणि त उन जो ॿाहिरियों तह काफ़ी सख़्तु हूंदो आहे। जानवरनि जे गरड़नि जी शक्ल गोल या बेतरतीब हूंदी आहे, छाकाणि त उन्हनि जे ॿाहिरियां को बि सख़्तु सेल वाल कोन हूंदो आहे। ॿूटे जे गरड़नि में वैक्यूल या खाल तमामु वॾो हूंदो आहे, पर जानवर जे गरड़नि में इहे खाल तमामु नंढड़ा हूंदा आहिनि।